सही है सही है यो मुस्तफा करीम जो अजीम मौजूदो छा अजीम मौजूद ओहे टे किताब सिर्फ नबी बताई याद कर का मामूली गाल करेगा मुझा रोज अजीज भाई नो और कुरान पाक की अजमत निहार कुरान पाक की जलालत निहार कुरान पाक की बरकत निहार अल्लाह के महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जात बाबरकात की कल्ब अतर से नाज़िल जो व इन्नहु नज़्ज़लहु अला क़ल्बिका बिइज़्निल्लाह अल्लाह के हुक्म से हज़रत जिब्रील मुस्तफा करीम के कलम मुबारक दे कुरान करीम के नाज़िल कयो ये कुरान पाक का कुदरत वाला लफ्ज़ मुबारक मुस्तफा करीम के दिल मुबारक के चुमी नहीं करे मुस्तफा करीम की जुबान पे गुस्सा नहीं करे महबूब जा नूरानी लब चुमी करे करे मुझा दोस्तों लफ्ज़ भी करे अबू बकर सिद्दीक पाक दे कन्नड़ ताई पहुंचा है फारूक आजम दे कन्नड़ ताई पहुंचा है उस्मान गनी दे कन्नड़ ताई पहुंचा है हैदर कराल दे समात ताई पहुंचा है रब्बे जुल जलाल जो कसम कुरान पाक की बरकत अबू बकर सिद्दीक को कुरान जो हाफिज फारूक आजम कुरान जो हाफिज उस्मान गनी जो कुरान जो हाफिज हैदर कराल मौला हसन मौला हुसैन को कुरान जो हाफिज होया सुभान अल्लाह दादा सुभान अल्लाह फिर को ने कंपनी वाला चंदा का हाफिज होया ही कौन है अब तू अखबार पढ़ने वालों तारीख पढ़ने वालों तो के ही खबर कुरान जो हाफिज होया या ने प्यारा मुसलमान भाई लोग जब आयत मुबारक नाज़िल की हुई तो लिखने वालों पहले अबू बकर सिद्दीक हो लिखने वालों फारूक आजम हो लिखने वालों उस्मान गनी हो लिखने वालों हैदर करार हो अल्लाह का महबूब कुरान पाक लिख रहा है रुको लिखना कौन है कुरान के याद को अल्लाह एक आदमी वाले सामने घट गए इंजन पर गौर सामुदो को जो में इल्मी पॉइंट वाला के मिला था मुझे रोज को दिन भाड़ो अल्लाह का रब्बुल आलमीन दे पेड़ा के लिए बोला आयत कुरान को बोला हदीस पाक पढ़ो सुभान अल्लाह कुरान की मैंने आयत पढ़ी मैंने मौजू वाली आयत लहरी पे बोला वो है ना हां दो कुछ वाला ये कर तो खुली जो कर दे इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्रा व इन्ना लहु लहाफ़िज़ून
तो पानी वाली आयत सीधी करे दे अॼु वरी साम्हूं वेठो आहे त वरी बिना परेशानी कान्हे का इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र ही ज़िक्र असां नाज़िल कयो आहे व इन्ना लहू लहाफ़िज़ून इन जी हिफ़ाज़त करण वारा बि असां आहियूं यानी अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो क़ुरान करीम खे असां नाज़िल कयो आहे इन जी हिफ़ाज़त के मौलवीअ जे असां न ॾिनी आहे के मुफ़्तीअ खे न ॾिनी आहे के अमीर खे न ॾिनी आहे के उम्मती खे न ॾिनी आहे बल्कि इन जी हिफ़ाज़त करण वारा असां पाण आहियूं कीअं हिफ़ाज़त इन जी थींदी आहे प्यारा मुस्लमान भाइयो अॻे न थियनि के इहे क़ुरान पाक तौरात ज़बूर इंजील कलाम इलाही किताब इलाही रुगो यादि हूंदा उन पंहिंजे उम्मतनि जे हवाले कया उन उम्मतनि हेर पार करे मुंहिंजा दोस्तो गुमराह थी विया ज़बूर में उन पंहिंजा लफ़्ज़ विझी छॾिया इंजील मां लफ़्ज़ कढी छॾिया तौरात में पंहिंजा लफ़्ज़ विझी छॾिया जंहिंजे करे उहे गुमराह थी विया अल्लाह ताला जी रात बाबरकात फरमायो हबीब ही किताब तुंहिंजे शान में आहे ही किताब तुंहिंजो मुअज़्ज़ो आहे ही किताब तुंहिंजे रिफ़त आहे तूं बि आख़िरी आहे ही किताब आख़िरी आहे तुंहिंजे शान जहिड़ो कंहिंजो शान नाहे हिन किताब जहिड़ो ॿियो किताब कोन थींदो किताब बुलालेगा साहिब किताब बुलालेगा कि मुंहिंजा दोस्तो क़ुरान मुशक का पागा साहिब क़ुरान मुशक का पागा क़ुरान पाक नफ़ो ॾींदड़ साहिब क़ुरान नफ़ो ॾींदड़ क़ुरान पाक बेमिसला साहिब क़ुरान बेमिसला क़ुरान पाक हादिया साहिब क़ुरान हादिया क़ुरान पाक रहबरा साहिब क़ुरान रहबरा क़ुरान पाक रशिदा साहिब क़ुरान रशिदा क़ुरान पाक मुर्शिदा साहिब क़ुरान मुर्शिदा क़ुरान पाक छॾाइण वारो आहे साहिब क़ुरान छॾाइण वारो आहे क़ुरान जो दुनिया में बि फ़ाइदो आहे साहिब क़ुरान जो दुनिया में बि फ़ाइदो आहे क़ुरान जो क़ब्र में बि फ़ाइदो आहे साहिब क़ुरान जो क़ब्र में बि फ़ाइदो आहे असां रब्बुल जलाल जो हिन क़ुरान जो महशर जे मैदान में बि फ़ाइदो थींदो साहिब क़ुरान जो क़यामत वारे ॾींहुं सभिनी खे फ़ाइदो थींदो बढ़िया करे सुभान अल्लाह चओ जे तोखे प्लेट मिली आहे हुनजी तारीफ़ कई मां त कुझु ॾी हा पर हिन क़ुरान जी ॻाल्हि मोहम्मद वारा सुभान अल्लाह चवंदा आहे या न वीर में छा थो चए कोई मिसल न ढोलण रे यारो कोई मिसल न ढोलण रे चुप कर मेरे अली इत्जान यो बोलण रे व इन्ना लहू लहाफ़िज़ून असां इन जी हिफ़ाज़त करण वारा आहियूं अदा जेकॾहिं तूं 100 साल जेके वॾी उमिरि वारे हाफ़िज़ खां क़ुरान पढ़ंदे हेॾा वरी 5 सालनि जो 6 सालनि जो नीकर आहे उन खां तूं क़ुरान पढ़ंदे अल्लाह फरमाए थो न 100 साल जे उन हाफ़िज़ क़ुरान जे हर्फ़ में को फ़र्क़ु हूंदो न 5 सालनि जे हाफ़िज़ क़ुरान जे हर्फ़ में फ़र्क़ु हूंदो छो असां हुन जी हिफ़ाज़त करण वारा इहो ई क़ुरान पाक हुन जे कम में असां हिफ़ाज़त करे रखियो आहे ऐं नंढे ॿार जे दिल में बि हिफ़ाज़त करे रखियो आहे क़यामत ताईं इहो क़ुरान रहंदो यादि कंदा महबूब जी बारगाह में सुभान अल्लाह मदीने पाक जो शहर अल्लाह ताला सां तव्हांखे इहो दीदार नसीब करे सुभान अल्लाह इन्हें रोज़े शरीफ जा अल्लाह ताला असांखे दीदार अता फरमाए कुर्बान वञा गाड़ियूं भली वठो जगहों भली ठारायो दुकान भली ठारायो मार्केट भली ठारायो पर यार हिकिड़ो भेरो मदीने खे ॾेई अचे मन ज़ारा क़बरी वजबत लहू शफ़ाअत बड़ी सादा मदीने वाला साईं फरमाईंदा तो मुझे
कब्र पाक करी ज़ियारत करे तदे में शफाअत कंदो पर इन हदीस में वॾो राज़ आहे चीजो भैया कब्र जी ज़ियारत कब्र वारो कब्र पे अकेली कब्र बाहर केर आयो है का समझ में अचे माण्हू त घणो कुझु चवंदा ही इमाम अल अंबिया जी ॻाल्हि आहे पर काबे जे भर में सेकारी नूर सेंदारी साहब काबे जे भर में हिकिड़ो पत्थर आहे का अजरे सोदर जुमी ॾिनी अथव हुनखे हा इस्लाम कयो अथव इहा जेका माशाअल्लाह बारकल्लाह इहो जेको हजर आहे इहो पत्थर आहे इन पत्थर खे अल्लाह ताला ज़ुबान बि ॾींदो अखियूं बि ॾींदो क़यामत वारे ॾींहुं ॿुधाईंदो साईं मूंखे चुमियो सभिनी हो वञण में ही मुनाफ़िक़ ही मोमिन सुभान अल्लाह हो इन हजर असवद खे इहो पावर इहो ताक़त अल्लाह ताला अता फरमाईंदो इन खे जमण वारा सब जमना सब हैरान वारा मोमिन बनाए सब हैरान वारा मुंहिंजा दोस्तो मुनाफ़िक़ बनाए हजर असवद खे इहो रब पावर ॾिनो आहे इहो इल्म ॾिनो आहे इन खे जमण वारा हली जमन पर इहो शाहिदी ॾींदो त ही ईमान वारो आहे ही मुनाफ़िक़ आहे ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे जेकर हिक पत्थर खे इहो पावर ॾिनो आहे जेको लुटियो जो सवाल आहे उनजे कब्र ते उहो माण्हू सुञाणे त उनजे कब्र ते केरु आयो आहे नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक हैदी हाणे कब्र हेॾा महबूब जे मज़ार मुबारक कब्र मुबारक हेॾा हजर असवद आहे त मुंहिंजा दोस्त अमीर भाइरो तव्हांजो ईमान इहो ई फ़ैसिलो कंदो त जेकॾहिं पत्थर खे इहो इल्मु मिली सघे थो असांजे महबूब खे इहो इल्मु आहे प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह ताला जी लाल बाबरकात जे हुजूर में हिकु सहाबी सगोरो आयो आहे हज़रत उस्मान बिन अबिल आस जो नालो आहे अल्लाह जे महबूब जी बारगाह में अर्ज़ करे या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां रब जो पाक कलाम क़ुरान मजीद पढ़ा दो पर मूंखे यादि नथो रहे मूंखे विसर जो मरदो आहे आयतूं यादि कयां थो पर मूंखे ॾिसण थियूं वञण यादि नथियूं थियनि ख़ुदा जी लाल अल्लाह ताला जी लाल सम्झ जी तौफ़ीक़ अता फरमाए हज़रत उस्मान बिन अबिल आस मुस्तफा करीम जे दरवाज़े ते आयो आहे अल्लाह जे महबूब जे दरवाज़े ते आयो आहे दरे मुस्तफा ते आयो आहे हज़रत उस्मान खे ख़बर आहे जिथे खूब इलाज न करे उन्हें हर ला इलाज मर्द जो इलाज दरे मुस्तफा ते थींदो आहे हाणे इहो जेको इलाज आहे मामूली त नाहे भला जेकर को जिस्मानी कमज़ोरी हुजे त डॉक्टर इलाज कंदो आहे अब ही वञी कैंसर का ही वञी माजून वठा अल्लाह ताला तोखे ताक़त ॾींदो पर हाणे तक़वियत विझण दिमाग़ में माण्हू चवंदा न नबी फ़ाइदो नथो ॾे ऐं असांजा माण्हू ॾाढी पटो ॾिसण हा यार ही सही थो चए ईअं न आहे जेकर नऊज़ बिल्लाह नबी पाक जे लाइ इहो असां अक़ीदो रखूं त नबी फ़ाइदो नथो ॾे त पोइ कलमो पढ़ण ई अजायो आहे 1400 साल खां बाद में सच्चे दिल सां को ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पढ़े तो अल्लाह उनखे पाक करे छॾे थो ऐं मुंहिंजा दोस्त जेकर कलमे में इहा पावर आहे त पोइ कलमो खे नाम ॾिया उनजो छा पावर हूंदो इन जे करे कुझु ख़्याल सां पंहिंजे हा मिलाईंदा कयो ख़्याल सां अंगूठा हणंदा कयो लाइक कंदा कयो ख़्याल सां मुंहिंजा दोस्तो कमेंट कंदा कयो ईअं न बसि ईअं पंहिंजो ठीका वधारे हले थो त हले थो को दलाल जे एतिराज़ जो करे लाइक कयो वेठो हुजे कोई में गैप जे एतिराज़ जो करे लाइक कयो वेठो पियो हुजे न मुंहिंजा बेटा दोस्त खे पढ़ ज़हन में सम्झ जेकर क़ुरान जे ख़िलाफ़ आहे उहे हंधि हलाए छॾ हदीस जे ख़िलाफ़ आहे हंधि हलाए छॾ अहले सुन्नत जे शिआर जे ख़िलाफ़ आहे हंधि हलाए छॾ ऐं जेकॾहिं घणो शौक़ अथई त साईं हाफ़िज़ इरशाद वटि हलियो आहे तोखे क़ुरान पढ़ी ॿुधाईंदो नबी त फ़ाइदो ॾींदो आहे पर नबी जा ग़ुलाम फ़ाइदो ॾींदा
मेहरबानी कयो मूंखे क़ुरान याद न थो अल्लाह जे महबूब फरमायो तुझे सीने में शैतानी असरात निगाह याद या रसूल अल्लाह मेहरबानी थे कुर्बान वजा आमिना दिलालता अल्लाह जे महबूब यदुल्लाह फौक ऐदीहिम व हथ मुबारक कुदरत हजरत उस्मान बिन अबिल आस जे सीने मुबारक ते रखियो प्यारा मुसलमान भाइरो इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह के दो मुया दोस्त अजीज भाइरो सीरत निगार लिखंदा रावी फरमाए दो न महबूब जे हथ मुबारक जे तदान अपने पुछिया में महसूस पियो कया अल्लाह जे नबी जरे मुझे सीने ते पंहिंजो हथ मुबारक रखियो आहे लफ्ज़ चया हन केड़ा त ऐ शैतान उस्मान जे सीने मां निकरी वञ रुगो ने लफ्ज़ चवण जी देर हुई उन खां बाद जेका आयत पढ़ा पियो उहा ईअं याद पई थे ॼण त अॻी मुंहिंजी याद थियल आहे इहो मुस्तफ़ा करीम जे फैज़ जो नालो आहे इहो मुस्तफ़ा करीम जे मुंहिंजा दोस्त मौजज़े जो नालो आहे जेकॾहिं को पुछा करे अबा तव्हांजे नबी जे फैज़ जो कहिड़ो निशान आहे उनखे ॿियो कुझु ॿुधाइण जी ज़रूरत नाहे उनखे रब जो क़ुरान पढ़ी ॾेखार उनखे चओ त ही मुंहिंजे महबूब जे फैज़ जो किताब आहे क़ुरान जी महफ़िल में ज़िक्र क़ुरान मिठे जो दिल सां वेही सुन ही बयान मिठे जो दिल सां वेही सुन ही बयान मिठे जो क़ुरान जी महफ़िल में इहो केतिरी महफ़िल हलंदी आहे साबर भरे ऐसा अच्छा ना समझ आ ना क्या है मतलब तो ये ना जो हमारी गरम से आता काम वाली पक्षी की चीज़ों से हम बस कर हाँ भाई हाँ यार ये मेरे ख्याल में उतना ही बुरा है कि तो मुझे आसानी से नहीं बात मारे थे तो सब वो भाला चल जाती है कुरान जी में फिल्म में जिक्र कुरान में थे जो दिल साध वही बुद्ध ही बयान में थे जो दिल साध वही सुन ही बयान में थे जो तिलावत व इबादत ऐं दर्शन व इबादत हासिल थी मोमन के या सोहणी सआदत ताज़ीम रखी दिल में इंसान वठे जो दिल सां तू वेही सुन ही बयान मिठे जो दिल सां तू वेही सुन ही बयान मिठे जो चओ क़ुरान जी महफ़िल में ज़िक्र क़ुरान मिठे जो दिल सां तू वेही सुन ही बयान मिठे जो क़ुरान जी सूरत जहिड़ी सूरत न थींदी साहिब सूरत जहिड़ी सूरत न थींदी रखी यकी तो बा सलामत भई जहान खटे जो दिल सां तू वेही सुन ही बयान मिठे जो दिल सां तू वेही सुन ही बयान मिठे जो क़ुरान जी महफ़िल में ज़िक्र क़ुरान मिठे जो दिल सां तू वेही सुन ही बयान मिठे जो सुभान अल्लाह से हाज़िर हूं तो सुभान अल्लाह चओ ना अलहम्द वन्नास ताईं लाने वही किताब हर वसफ़ मोहम्मद जो बेहतर ऐं लाजवाब
राउत का शय ना है फरमाने मुस्तफा का वली का मुझे दोस्त इल्म ना है अल्लाह ताला दे महबूब वली हदीस पाक में छा इरशाद फरमाया दिल वाले सुभान अल्लाह ताला हदीस बुलाए चला मन अल्लमा अखाहुल कुरान ज़ारतिल मलाइकतु कब्रहु कमा यज़ूरु अहदुकुमुल काबा। नौजवानों गौर करो, मौलवी साहब जो एहतराम करो, हाफिज साहब जो एहतराम करो, ये करे पाण ने भलो समझो जात तो हाफिज के मुसल्ले सनद बिहारो पाण पियो खबर पजी घणे दी 100 से पांजो किरदार पाण में रखो पांजो बद किरदार ले ते न उछाले मां जी बताया त नो ये हुंदो खुदा के वास्ते दीन सा निस्बत रखने वाले जो एहतराम करन इस्लाम जो एहतराम करन इन नारी ने पटके जो एहतराम करन इस्लाम जो एहतराम करन इस्लाम जो दुश्मन सब का पहला वार करे तो दीन वारन से उन जे गाड़ी से उन जे पटके से जी नौजवान मुस्लिम के दिल में दीन वारन जो दर्द खत्म से मोहब्बत खत्म से नहीं के आलिम वट बहन न के मौलवी वट बहन न के मुहद्दिस वट बहन न के अल्लाह वाले वट बहन इन के दिल में इस्लाम की मोहब्बत कन जो दुश्मन जो तरीको रहे है तो कुरान के हाफिज जी गिला करा है मेरा दोस्त इमाम खतीब जी गिला करा है लेकिन समझा मानो केनो ने समझा मानो इस्लाम का दुश्मन से के आहे पर मेरा दोस्तों अल्लाह के महबूब 1400 साल अगे दीन के आलिम के शान के बारे में फरमाए छड़ो है एक मानू जेको पंजे मुसलमान भाव के कुरान पढ़ाए तो पढ़ाए जो दुनिया में लाला न करे वने तो उन जी कबर ते उन जो शागिर्द न आयो उन जी कबर ते उन जो जमाती न आयो उन जी कबर ते उन जो पुत्र न आयो उन जी कबर ते उन जो मुरीद न आयो मोहब्बत वालो न आयो अल्लाह के महबूब फरमायो अल्लाह मलाइका ने मोकलियो जे तो बैतुल्लाह की ज़ियारत करने ना हो मलाइका के कबर दी ज़ियारत करने ना हो सुभान अल्लाह सुभान शान करने हाल इज्जत करने हाल रिश्वत करने हाल बाकी ये तमाके मां शेर बुखाया तमाके मां पंजो पंजे साहब साहब टाइम बता जो दाया कया ए मुला दोस्तों जी आया से ये हल्ला जासी त मैं तो जो को मकसद न रहयोगा मकसद ई होगा त जड़े साईं मौलवी यासीन अचे ए कुरान की अजमत बुधाए त नौजवान के दिल पे असर पड़े वो कुरान सा चिपड़ी बने तो कुरान जे महफिल की कसरत सुभान अल्लाह आहे या ना उनकी इरादा यही इरादा साईं नाम पे तो मुमकिन ना मत लेगा तो कदरिया हो जाए सुभान अल्लाह बताइए लेगा तो कदर हो जाए मुझे दोस्तों अमीन भाइयों हर रात के मेरा तो कदर वाला समझता है तो बताइए रात रब जे रदा वाले हो जाए बताइए रात रब जे कुर्ब मोहब्बत वाले हो जाए प्यारा मुसलमान भाइयों अल्लाह ताला के महबूब मदनी ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुझे दोस्तों फैंड जो नालो कुरान महबूब जे मौजूदी जो नालो कुरान ये जो मौजूद हुआ जो कुरान जो हाफिजा प्रिय से पारा महबूब जे मौजूदा ये सीने में के फारसा रखंदो याद करे रखंदो सांदे रखंदो मुझे दोस्तों दीन भाइयों तो प्रिय से पारा न समझो बल्कि मुस्तफा दो फैज उन जे सीने में है यो अल्लाह कितनी देर में आईले देखो कबला कहीं यार तत्ताइलेका तरफुका अब छिप में मातस आई उस या काल कोई न किया तस्त देखो सबे में न पड़या सामो पियो है और मुझे दोस्तों मतलब जी गाला वो किताब के रो जिने एडो ता पावर होयो जो हजरत सुलेमान जो वसीला मुझे दोस्तों अमीर भाई रो अब छिप जे अंदर वो तस्त आने लो अब छिप जे अंदर मुझे दोस्तों तस्त आने लो वो केरो किताब जिने एडो ता पावर जे को उन किताब पे अमल करे तो अल्लाह के एडो पावर अता फरमाए लो अब छिप में मुझे दोस्तों उन्हें जगह के वजह से तो जिते तस्त होगा उन्हें जाए कर सुनाने तो जिते तस्त होगा मुझे दोस्तों रात के अंदर होगा कमर के अंदर होगा महलात
किताब सब जो किताब जेको दाऊद पाक ते नाज़िल थियो हज़रत दाऊद पाक जो पुत्र सुलेमान पाक इन किताब जी तबलीग कंदा इन किताब जी तालीम ॾींदा हज़रत आसिफ हुन किताब जो मुअल्लिम हुन किताब जे इल्म रखण वारो जे करे ज़बूर जे किताब जे इल्म रखण वारो एॾे पावर वारो क़ुरान जो किताब जो सरदार जेको क़ुरान जो इल्म रखंदो हुन ते जो पावर हूंदो ज़बूर जो किताब असांजे अखियुनि जो नूर आहे छो त किताब इलाही आहे पर जन अमल कयो आहे उनखे अल्लाह ताला एॾो पावर अता फरमायो आहे त रब जुल जलाल जा बाना क़ुरान करीम दा किताबनि जो सरदार आहे पोइ जेको क़ुरान करीम जे इल्म रखण वारो हुजे क़ुरान जे नूर रखण वारो हुजे उन जे फैज़ जो उन जे पावर जो उन जे कमाल जो उन जे चाहो जलाल जो केर अंदाज़ो लॻाए रखे तोखे मां ॿुधायां ही त वज़ीर हो सुलेमान पैगंबर जो तोखे मुस्तफा जे वज़ीर जो पावर थो ॿुधायां सुभान अल्लाह चओ ज़रूर संगीर ते कदे थी वियो सुभान अल्लाह हा मुंहिंजा साईं कंहिंजो वज़ीर मुस्तफा करीम जो बण यार नबी दे यारा बण यार नबी दे यारा दा बण यार नबी दे यारा दा नबी दे यार सां प्यार आहे बण जोड़ा मदारा बण यार नबी दे यारा दा बण यार नबी दे यारा दा इश्क होई त चल मदीने एक जोड़ा मज़ारा बण यार नबी दे यारा पहिरो यार अबू बकर सिद्दीक़ कंहिंजो वज़ीर आहे इमामुल अंबिया कंहिंजो जेको नबियनि जो केर आहे जो आमिना जो कुल नबियनि जी जमात जो सरदार मदीने वारो मां बि चवां थो तूं बि चओ मन ठार मदीने वारो सरदार कहिड़ो आहे सोनो माशाअल्लाह ॾिठाओ न साईं मां बि चवां थो तूं बि चओ मन ठार मदीने वारो कुल नबियनि जी जमात जो सरदार मदीने वारो मां बि चवां थो तूं बि चओ मन ठार मदीने शानो जो आला अक्सर इन्ना आतैना कल कौसर इन्ना आतैना कल कौसर वरफअना लक ज़िक्रक में इज़हार मदीने वारो वरफअना लक ज़िक्रक में इज़हार मदीने वारो मां बि चवां थो तूं बि चओ मन ठार मदीने वारो मां बि चवां थो तूं बि चओ मन ठार मदीने वारो मोहम्मद नूर सरासर आयो नहीं दो इन जे बराबर आयो नहीं दो इन जे बराबर चवंदासी करी बख्श अखियुनि जो हार मदीने वारो चवंदासी करी बख्श अखियुनि जो हार मदीने वारो मां बि चवां थो तूं बि चओ मन ठार मदीने वारो हमरा हिकिड़ो ॿुधाए उनखे कंहिं ख्वाब में ॾिठो मां अल्लाह ज़िक्र छा रब सां तुंहिंजो मामलो जी अल्लाह मूंखे बख़्शे छॾी कीअं
जब कब्र में मूंखे तव्हां छॾे हलिया विया हो न वो मुनकर ऐं नकीर आया ईंदा न ईंदा न हा सुभान कब्र अंधेरी में घबराऊंगा जब तन्हा इमदाद मेरी करने आ जाना वहाँ शाह रोशन मेरी तुर्बत को लिल्लाह जरा करना जब वक्त नज़र आए दीदार अता करना ए सब्ज़ गुंबद वाले मंजूर दुआ करना जब वक्त नज़र आए दीदार अता जी जी मुनकर आयो जी नकीर आयो असां अब कयो सीधा अबू बकर जो वास्तो थे फारूक आजम जो वास्तो थे माफी मिले जी ईमान में चवण लगा हिक ॿिए खे हिन उम्मत में वॾनि हस्तियुनि जो वास्तो विधो आहे हलो त हिन पुछाणो माफ़ आहे ऐं मुंहिंजा मिठा जेकॾहिं कब्र जे अंदर मोहब्बत रखण वारो अबू बकर पाक जो वसीलो ने अबू बकर पाक जो वास्तो ने त मुंहिंजा दोस्त वज़ीर भाइरो मुनकर नकीर खे हया अची वञे पर ही केॾो कम में पढ़ण वारो बेहया थी वियो आहे नबी पाक जो उम्मती सराए त कल्हाए अबू बकर पाक खे नबी पाक जो उम्मती सराए ऐं वरी गिला अबू बकर पाक जी करे गिला उमर पाक जी करे न मुंहिंजा मिठा इहो तुंहिंजो बदन आहे इहो तुंहिंजे सबब न आहे इहा तुंहिंजी तालीम न आहे ख़ुदा जे वास्ते या गैरनि जी तालीम गैरनि जे हवाले कर नबी पाक जो सचो गुलाम बणिजी वञ नबी पाक जे सचे हुबदारनि में अची वञ जेकॾहिं मदीनो नबी पाक जे करे वञे थो त पोइ नबी पाक जा यार बि नबी पाक जे करे वञनि था क़ुरान पाक में मुंहिंजा दोस्तो सानी यसनैन इलहुमा फिल गार इन यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना लेकिन जे लाइ कोन आयो आहे त अबू बकर सिद्दीक़ जे लाइ आयो आहे मुंहिंजा दोस्तो वल्लज़ी जा बिस्सिद्क़ वसद्दक़ बिही उलाइक हुमुल मुत्तक़ून सच जी शाहिदी जे करे रब जे क़ुरान ॾिनी आहे अबू बकर सिद्दीक़ जे लाइ ॾिनी आहे ऐं मुंहिंजा मिठा मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीन मअहू अशिद्दाउ अलल कुफ़ार रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्अन सुज्जदन यब्तगून फضلا من الله ورضوانا इमरान ने बिठवा मते खणी सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्त वज़ीर भाइरो कसमाल फैज़ुल जलाल जो क़ुरान पाक में अबू बकर सिद्दीक़ जी सहाबियत साबित आहे क़ुरान पाक में अबू बकर पाक जी सदाकत साबित आहे क़ुरान पाक में अबू बकर पाक जी सखावत साबित आहे मुंहिंजा मिठा मुंहिंजी ॻाल्हि न आहे अल्लाह जो क़ुरान पढ़ी ॾिस असांखे चर्ची मवाली जे सोबत में वेही करे हिन क़ुरान जे आयतनि जो इनकार करे वञे अल्लाह ताला जी क़ुरान पाक जो बयान आहे रब्बुल आलमीन फरमायो वमा लिअहदिन इंदहु मिन निअमतिन तुजज़ा इल्ला इब्तिग़ाअ वजहि रब्बिहिल अअला व लसौफ यर्दा الذي يؤتي ماله يتزكى الله फरमायो जेको पाक हुजण जे लाइ पाक थियण जे लाइ माल पंहिंजो ॾे थो जंहिंजे माल ॾियण जी ॻाल्हि अल्लाह करे जंहिंजे सखावत जी ॻाल्हि अल्लाह करे
वसाईंदो हू नबी पाक जे अहले बैत जो हक कीअं कसब कंदो इहो थी नथो सघे जो अबू बकर सिद्दीक़ जे माल ॾिण ते अल्लज़ी युती मालहू जेको माल ॾे थो अल्लाह ताला फरमाए थो इहो ॾियण वारो आहे खसण वारो नाहे अल्हम्दुलिल्लाह वल मिन्नत प्यार सा सुभान अल्लाह गावण साना प्यार सा मुस्कुराए सुभान अल्लाह रमजान में एक सुभान अल्लाह जो सवाब रखा सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह पाक जी गाल याद आई अल्लाह ताला फरमा प्यारा में सामा पने महबूब जी उम्मत के रमजान जो महीनो दिलवा उन में जेको महफिल में दीदो न मौलवी जेको तकरीर कंदो हिकड़े हिकड़े कलमे ते साल जी इबादत जो सवाब दी सुभान अल्लाह जेकरे मौलवी कलमो कर है गाल करे ऐ ॿुधण वारा ई न हुजनि त कंहिंखे ॿुधाईंदो यानी ॿुधण वारे खे हिकु कलमे ते साल जी इबादत जो सवाब सिद्दीक़ पाक ए ओ करने भाई दिखायो जो मेरा दोस्त और मिसाल ही न तो मिले हज़रत फारूक आलम नबी पाक जो बियो यारा नबी पाक जो वज़ीरा नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुसल्ले ते बिहनारो सानिया मेरा दोस्त वज़ीर भाई फारूक आज़म कुर्बान बना जेको आयो ही अल्लाह जे कुरान के बुधिया जेको आयो ही रब जे कुरान के बुधिया कुरान बारगाह में आयो मिलियो एडो तंदूर मिलियो खुदा दाऊद पाक जे मकान नाज़रत किताब वाले जे इल्म रखण वाले जे उन्हें पावन के तो रब जे कुरान ना बुधवा पर जेको मुस्तफा करीम जो शागिर्द जेको मुस्तफा करीम जी मुराद जेको मुस्तफा करीम जो सहाबिया जे रसूलुल्लाह का फैज़ वरतवा जे दिल में अल्लाह जे महबूब कुरान जो नूर दाखिल करे छडियो जो पाप अना वधीक हूंदो बिल्कुल वधीक आहे प्यारा मुसलमान भाइरो फारूक आज़म जे दिल में जेको फैज़ कुरान पाक जो आहे उन जी पहिरीं झलक इहा ॿुध पाड़े में बाह लॻी वई आहे एॾी तेज़ बाह लॻी आहे जो सामण जो नालो न पई वठे हमरा भॼंदा आया त अमीरुल मोमिनीन जे हुज़ूर में अर्ज़ कयूं त साईं बाढ़ थी विसामे असांखे माण्हू ॾियो महिरबानी कयो प्यारा मुसलमान भाइरो हिते उहा ॻाल्हि था करणेगा फारूक आज़म पाक चादर पाईंदा इजाज़त
जन्नतुल किफा में शाह वलीउल्लाह दोआ के करार हो जे फकीर पे निगार जो जिम्मेदार फारूक आजम उनके मानू तोड़न ना पैजी चादर दुनिया मनो ही बाम ने उछरायो कसम हार पे जो जलाल जो उम्र पाक दे उलन पाक दी पाक चादर बाह में भैया बाह सामने वही तम देखने सुभान कुरान पाक दे नूर जो फैज़ छाए इतनी पुरानिया मुझा दोस्तों रोए रहिया रस्ते से औरता मुझा दोस्तों रमजाला रोए थी हजरत उमर फारूक पाक फरमाइंदा छोटी रोई सैना पानी आया फलाने जी उन मुके तेल जे राटो कर दिना तेल हठी पई अचा तेल हार जी वयोवा अभी सकता मुके मार दीनी मुके सदा दीनी रोवा भी न है छा हरी बना यो डब्बा मुके फारूक आलम पाक वन सोटो या अल्लाह के याद रखे मारू के आलम पाक लक्ष्य में जमीन से है ये जमीन आदम करे मारू का मुस्तफा करीम जो आदम कौन था मैंने तो मुस्तफा के शे जो मालिक ना है अरे पिटिया तो के तेरी खबर ही नबी पाक जो वजीर है हां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की जात कायनात का मालिक है हां हो को न मने तो न साजिद न कबो उन जी किताब दिखार बात ही पढ़ी बस अल्हम्दुलिल्लाह अब्दुल्लाह कामिला को किताब पढ़ो है न लो आए का मजो और में लिखे दो अन्नबी औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम हियु नबी मोमिनन जी जानन का वधी को वेठिया या आयत लिखे दो इन मामारो थियो नबी पाक इंसान जो मालिक पर कायनात जो मालिक है अल्लाह रे महबूब के हाकिम न मने अल्लाह रे महबूब के मालिक न मने ई त महबूब दे मिल्कियत जी पावर जी गाल नाए ई त रसूलुल्लाह दे वजीर जी गाल रसूलुल्लाह दे वजीर जो पावर ये जो कान लख हणी करे फरमाएंदा ए जमीन जे करे उमर तो ते इंसाफ कयो यो तेल कढ अना लफ्ज पूरा को त्या जमीन तेल वापस करे छड़ियो दोस्तों दीन भाइयों कुरान पाक दे नूर दे रखण वालो अल्लाह ताला जी दा सेवा बरकत जमाना आहलिया तोखे बुधाया हजरत उस्मान गनी जो शान जेको नबी पाक जो या दोस्तों क्यों यारा कुर्बान वना नबी पाक जो न्याणो असा न्याणी दींदा सोची समझी दींदा असा के खा न्याणी वठंदा सोची समझी वठंदा पर हाणे ही न्याण अल्लाह जो महबूब अल्लाह जो हबीब अल्लाह ताला दी रात बाबरकात फरमाया हबीब तू शान वालो तुझा सोहरा शान वाला तुझा न्याणा वो शान वाला आए बैठा हो जाए तो हमरा आयो आए फरमायो के मान के शाम न होते जो पक्षिन के जरिए गुनाह करे चंद लेकिन अमरावती जी जो से छाप मारते वही नाज़िल थी साईं बनावत या वही नाज़िल थी या पर ही कुरान जो नूर अच्छा कुरान जो नूर जो यो के देखा है जो एड़ा मानो बचंदा के अखन के जरिए बेहयाई करे अल्लाह याद जो समाही उस्मान गनिया पर फारूक आजम के बारे में असाब किताब में मौजूद पर जेके इल्म गैब नथा मन उहे भी चवंदा हिकिड़ो हमरा वुजू पियो करे इमाम आजम जी नज़र पची वई त मुंहिंजा दोस्त इमाम आजम फरमायो त छोकरा पंहिंजे माउ पीउ खे इलाही न कर तुंहिंजे वुजू पियो करी तुंहिंजे माउ पीउ जे इदान वारा गुनाह छुड़ण पिया निहार गुनाह नथा या फिरासत या नज़र इतना को फिरासत
तो करे साईं फरमाओ छोकरा बेहयाई जा का बशरे दे सुभान अल्लाह खुदा जे वास्ते यार पंहिंजे औलाद खे कंहिं वॾींदा कयो पंहिंजे औलाद सां वेंदा कयो पंहिंजी न्याणी सां वेंदा कयो उनजी ॿुधंदा कयो कुर्ब ॾींदा कयो मोहबत ॾींदा कयो वठंदा कयो जॾहिं पीउ पंहिंजी औलाद सां वेहण छॾे ॾिनो आहे त औलाद वरी ॿिए जे पीउ वटि वञी वेहे थी उहो शराब त थींदा न वॾो भाउ पंहिंजे भाउ सां वेहे नथो वरी ॿिए जे भाउ वटि वेंदा उते चर्ची न थींदो मवाली न थींदो शराबी न थींदो तो कुर्ब ॾे त उतो वटि वेहे न ठिकावट जी क्या हो खुदा जे वास्ते असां पंहिंजे घर में मोबाइल ते अधु कलाक घंटा में ॾेई छॾियूं पर पंहिंजी न्याणी खे पंहिंजी भेण खे पंहिंजे घर अयाल खे पंहिंजे घर वारनि खे असां टाइम ॾियूं उन सां वेहूं 12 कलाक दुकान खोले वेठा आहियूं नौकर मिलण हेॾा घर जो माहौल ख़राब थियो पियो आहे हिकिड़ो कलाक वेही करे महबूब जी हदीस ॿुधा घर में ज़िक्र ॿुधे ऐं मुंहिंजा दोस्त तरबियत ॿुधे ऐं बरकत थी वञे हज़रत उस्मान गनी पाक ने कुरान पाक जो नूर आ तो साईं को माण्हू ईंदो हो त को मुंहिंजा दोस्त कहिड़ी तबियत जो हूंदो हो साईं ॿुधाईंदा हुआ ख़्याल सां इहो कमु न कंदो कर साईं तव्हां ते वही नाज़िल थी आहे अवाना वही त मदीने वारे साईं ते नाज़िल थींदी हुई उहो हाणे सिलसिलो मुल्क ते आहे पर ही कुरान जो फ़ाइदा जेको मदीने वारे साईं सां इरता फरमायो आहे अचो त महबूब जी यार मौला अली जी ॻाल्हि कई मौला अली सां प्यार आहे अली अली बोल तर जाएगा आए पंजाबी में सुभान अल्लाह माशाअल्लाह अली अली बोल तर जाएगा सुभान अल्लाह रखिया इसार पे सड़ जाएगा अली अली बोल तर जाएगा अली अली बोल तर जाएगा रखिया इसार पे सड़ जाएगा अली अली बोल तर जाएगा यार जो गलती करायो तो मेहरबानी थी अली अली बोल तर जाएगा अली अली बोल तर जाएगा रखिया इसार पे सड़ जाएगा अली अली बोल तर जाएगा जिक्र सोने अली दा सआदत सब दी दीद सोने अली दी इबादत रब दी जिक्र सोने अली दा सआदत सब दी दीद सोने अली दी इबादत रब दी इश्क दी तू सीढ़ी चढ़ जाएगा इश्क दी तू सीढ़ी चढ़ जाएगा अली अली बोल तर जाएगा अली अली बोल तर जाएगा अली दी मोहब्बत एजाज मोमिन दा मोमिन जेदा अली दी मोहब्बत एजाज मोमिन दा
अली दे यारा नाल ना कर